उन्हनि खां नंढी हिकिड़ी लुग़त आहे जंहिंखे छा चइबो आहे अल मुंजिद। उन अल मुंजिद में वलीअ जी हिकिड़ी माना लिखी त वलीअ जी माना आहे निगहबान। छा माना आहे वलीअ जी? ॾाढा ॻाल्हायो, हथ मथे खणी ॻाल्हायो। वलीअ जी माना आहे निगहबान। मुर्शिद बि पंहिंजे मुरीद जो निगहबान हूंदो आहे। कीअं? वॾो हिकिड़ो सूफ़ी आहे शेख अली अल खवास, उन फरमायो त मुर्शिद उहो ई थींदो जंहिंखे पंहिंजे मुरीद जे उथण जी, वेहण जी, हलण जी, फिरण जी ख़बर हुजे। ॿुधो लफ़्ज़ ॿुधो, मां या असीं त पाण खे हींअर मौलवी सम्झूं था, पर जेकॾहिं केरु भुलिजी सुलिजी चवे त वली त असांखे शर्मसारी थी थिए। जॾहिं असीं तसव्वुफ़ जा किताब पढ़ूं था त हैरानगी आहे। शेख अली अल खवास फरमायो केरु आहे मुर्शिद, कामिल केरु आहे? फरमाई त कामिल माण्हू तॾहिं थींदो जॾहिं उनखे पंहिंजे मुरीद जे हरकात जी, उथण जी, वेहण जी, पर एतिरे क़दुरु जॾहिं मुरीद पंहिंजे मां जे पेट में हुजे उन टेम जी बे, ऐं उन खां अलावा जॾहिं ख़ुदा जी ज़ात बाबरकात मख़लूक खां वाइदो पे वरितो अलस्तु बिरब्बिकुम, उन टेम ते बि मुर्शिद खे ख़बर हुजे त मुंहिंजे मुरीद जी कैफ़ियत इहा वा। कामिल इनखे चइबो। ऐं हिकिड़े ॿिए आलिम बहजतुल असरार अरबी में किताब आहे, उन में लिखी त मुर्शिद कामिल उहो आहे जेको हिकिड़े काफ़ खां ॿिए काफ़ ताईं मालूमात रखे। छा फरमाई त कामिल उहो आहे जंहिंखे काफ़ खां काफ़ ताईं, हिकिड़ो आहे काफ़ नंढो ता ज़ा ऐन गैन फा काफ़ काफ़, काफ़ जेको नंढो आहे उहो काफ़ ऐं काफ़, काफ़ ऐं काफ़ इन ॿिन्ही जी मुर्शिद खे मालूमात हुजे। हाणे काफ़ जी माना छा आहे? नंढड़े काफ़ मां मुराद आहे कौनैन। छा मुराद आहे? कौनैन। मुर्शिद कामिल खे पंहिंजे मुरीद जे कौनैन जी बि ख़बर हुजे, हिन जहान जी बि ख़बर हुजेसि, हुन जहान जी बि ख़बर हुजेसि। ऐं काफ़ वॾे मां मुराद छा आहे? वक़िफ़ूहुम इन्नहुम मस्ऊलून। जॾहिं पुलसरात ते मुरीद हुजे उन टेम ते मुर्शिद गाफ़िल न हुजे, मतां को जल्लो सल्लो मुरीद अॻिते पोइते थिए त अल्लाह जो कामिल वली पंहिंजे मुरीद खे देर न करे टपाए जन्नत में पहुचाए, ख़ुदा जा बि दीदार कराए त मोहम्मद करीम जा बि दीदार कराए। सुभान अल्लाह। हिकिड़ी माना अथव वलीअ जी निगहबान, ऐं ॿी माना वलीअ जी तसर्रुफ़ कंदड़। हाणे तसर्रुफ़ जा अथव क़िस्म। हिकिड़ो आहे तसर्रुफ़ विजदानी। विजदानी माना कामिल मुर्शिद पंहिंजे मुरीद ते नज़र करे उन जी कैफ़ियत खे जज़्ब ऐं सुकुर जे हालत में बनाए छॾे। जीअं नक्शबंदिन जो पीर आहे हज़रत इमाम रब्बानी, सरहद वारा साईं तो ते सलाम आहे। सभई पढ़ायो। ॾुखियूं ॾुखियूं ॻाल्हियूं तव्हांखे सम्झ में न पइजनि, पर हे रिकॉर्ड थो करे सॼी दुनिया थी ॾिसे। ऐं साईं वारनि जो जलसो माशाअल्लाह इंटरनेशनल आहे। सरहद वारा साईं तो ते सलाम आहे, जेको सचो सुनिया तुंहिंजो ग़ुलाम आहे। हथ मथे खणी चो सरहद वारा साईं तो ते सलाम आहे। उन इमाम रब्बानी जो मुर्शिद हो हज़रत ख्वाजा बाकी बिल्ला। मेहमान अची वियसि, रात जो टाइम
मेहमान अल्लाह जे वली जे आस्थाने ते आया साईं पंहिंजे हवेली ते जाचो ॾाढो हेॾे होॾे पर काश साईं खे पंहिंजे हवेली ते नमरी साईं जे पाड़े में हिकिड़ो मानी विकणंदड़ रहंदो हो उर्दू वारे लिखियो आहे त नान बाई पर सिंधी में मां तव्हांखे ॿुधायां माना मानी विकणंदड़ उन मानी विकणंदड़ खे ख़बर पई त अल्लाह जे कामिल वली हज़रत ख्वाजा बाक़ी बिल्ला वटि थोड़ो भली इहो हिकु ॾीस ख्वाजा बाक़ी बिल्ला वटि मेहमान आया आहिनि हज़रत ख्वाजा बाक़ी बिल्ला जे ख़िदमत में उन मानीअ वारे कंडियारे वारो मानी पेश कई भाॼी पेश कई अल्लाह जे वलीअ ख़िदमत ॾिसी करे उन मानी विकणंदड़ खे फरमायो हज़रत पीर साईं मोहम्मद बका शाह शहीद रहमतुल्लाह अलैह रोज़े वारे जो अब्बू आहे चओ सुभान अल्लाह मदीने वञो सैयद मोहम्मद बका शाह शहीद साईं फरमाईंदा हा फैज़ मिलंदो ॿिनि तरीक़नि सां या महबत सां या ख़िदमत सां उन जो ख़िदमत कई हज़रत ख्वाजा बाक़ी बिल्ला फरमायुसि मानी विकणंदड़ तो मूंखे राज़ी कयो आहे हाणे हुकुम कर छा खपई चई साईं ॿियो कुझु तोखां कोन थो घुरां बस इहो सुवाल आहे त मूंखे पाण जहिड़ो कर साईं चुसि त ॿियो कुझु घुर ॿियो कुझु चई साईं मूंखे पाण जहिड़ो कर हज़रत ख्वाजा बाक़ी बिल्ला उन माण्हूअ खे पंहिंजे कमरे में अंदर वठी विया निगाह फरमायूं निगाहे वली में वो तस्वीर देखी तईब पढ़ायो तो साईं मोहम्मद महदी शाह सोनो नजर करे वे निगाहे वली में वो तस्वीर देखी अरे निगाहे वली में वो तस्वीर देखी बदलती हजारों की तकदीर देखी निगाहे वली में वो तस्वीर देखी निगाहे वली में वो तस्वीर देखी बदलती हजारों की तकदीर देखी दरे फैज हक बंद जब था न अब कुछ अरे वलियों की झोली में अब भी है सब कुछ ॿुधो तवज्जो कयो कंडियारे जे शहर में विच में वेठा हो अल्लाह जे वली जो पावर निहार जा ख्वाजा बाक़ी बिल्ला खे मुरीद चयो साईं मानी तुंहिंजे लाइ खणी आयो आहियां छा खपई ॿुधा कुझु न खपे पैसो न माल मिल्कियत न बस मूंखे पाण जहिड़ो कर इनखे छा चइबो आहे तसर्रुफ विजदानी साईं अंदर वठी वियसि निगाह जो कयूं कमरो खोलियन मुरीद त जहिड़ो ख्वाजा बाक़ी बिल्ला जहिड़ी साईं जी ॾाढ़ी तहिड़ी मानी विकणंदड़ जी ॾाढ़ी जहिड़ो साईं जो चेहरो तेड़ो मानी विकणंदड़ जो चेहरो पर हिकिड़ो फर्क़
तसर्रुफ विजदानी में जरा खुदा जो कामिल वली पंहिंजे मुरीद ते पंहिंजे गुलाम ते सालिक ते निगाह विझंदो आहे त उन जी कैफियत जज़्बे शुक्र वारी थी वेंदी आहे। उन जो चेहरो ख्वाजा साहब जहिड़ो, ॾाढ़ी ख्वाजा साहब जहिड़ी, हलण ख्वाजा साहब जहिड़ो, उथण ख्वाजा साहब जहिड़ो, कैफियत मटिजी वियसि, बेहोश हो, कई ॾींहंनि ताईं दुनिया तां इंतकाल करे वियो। पर ख़ुदा पंहिंजे वलीअ खे ताक़त ॾिनी आहे, जेकॾहिं चाहिनि अल्लाह जा वली मुरीदनि जे हालतुनि खे मटाइनि त ख़ुदा जे इज़्न सां मुरीदनि जे हालतुनि खे मटाईंदा आहिनि। सुभान अल्लाह। हिकिड़ो आहे तसर्रुफ विजदानी, ऐं ॿियो तसर्रुफ नफ्सी। तसर्रुफ नफ्सी माना कामिल मुर्शिद पंहिंजे मुरीद जी पहिरीं कैफियत खे ख़त्म करे छॾे।